बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम क़ुरान मजीद जी नंढड़ी आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे। अॻ में अवां मेराज शरीफ़ जे मुतालिक़ ॿुधो पे, पर मेराज शरीफ़ जो वाक़ियो एतिरो तफ़सीली आहे जो ॿ-टिनि जुमनि ते ॿुधाइण जे बावजूद पूरो कोन थी सघियो। रजब शरीफ़ जो महीनो तो गुज़री वियो, पर शाबान शरीफ़ जो पहिरों जुमो बि मां तव्हां जी ख़िदमत में मौज़ू मेराज वारो ई अर्ज़ु कयो हो। पर हाणे चूंकि हिन महीने सां बि कन इबादतुनि जो, कन यादगारनि जो ताल्लुक़ ऐं वास्तो आहे, मौक़े जे मुनासिबत सां मुनासिब जातुम त मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां
अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे सदके मूं गुनहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहा बि दुआ कयो रब्बुल आलमीन शल तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, अव्हां खे ख़बर आहे त अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू तव्हां ई असांखे पैदा फरमायो आहे, पर अल्लाह पाक तव्हां असांखे बेकार पैदा कोन कयो आहे। रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालहू जो ही निज़ाम मनसूबे जे तहत, इंतज़ाम जे तहत, प्रोग्राम जे तहत ठहियल आहे। हिकिड़ी शइ ओचितो हादसाती तौर थी वेंदी आहे, इरादे में उहा शइ न हूंदी आहे, ऐं बिना इरादे जे उहो कमु थी वियो, उहा ॿी शइ आहे। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू ही जेका बि काइनात पैदा फरमाई आहे, उहा अल्लाह साईं सभु पंहिंजे इरादे सां, पंहिंजे प्रोग्राम मुताबिक़, पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ कंहिं ख़ासि मतिलब जे लाइ अल्लाह ताला पैदा फरमाई आहे। लादीन माण्हू चवंदा आहिनि बेदीननि जो हिकिड़ो ज़िंदीकनि जो हिकिड़ो टोलो आहे। उहे चवंदा आहिनि त इंसान जेको अॼुकल्ह इंसान आहे, इहो इंसान असुल में ॿियो हिकिड़ो जानवर हो। पोइ उन जानवर आहिस्ते आहिस्ते तरक़ी करे, तरक़ी जा मरहला तय कंदे 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 इहा इंसानी शक्ल, सूरत, आदतूं, अतवार वरिता आहिनि। असुल में इहो इंसान इंसान न हो। के था चवनि त गंदे पाणीअ में जीअं नंढड़ा पोरा थींदा आहिनि, नंढड़ो को पोरे जे मिसाल हो। नऊज़ बिल्लाह। के था चवनि त इहो इंसान भोलो हो, के था चवनि इहो इंसान शुरू में बांदर हो। पोइ आहिस्ते आहिस्ते तरक़ी करे करे पोइ इहो आख़िर अॻे चइनि पेरनि ते हलंदो हो, पुछ बि हुसि। पोइ तरक़ी करे करे पुछ छणीयुसि, चइनि पेरनि जे बजाय ॿ पेर उभा करे उभो थी इंसान थी करे हाणे ॿिनि पेरनि ते हलंदो थो वधे। खुदा जब दीन लेता है हमाकत आ ही जाती है। जाहिल माण्हू जेकॾहिं का ॻाल्हि करे, अणपढ़ियो करे, त सभु को चवंदो आहे भाई हो वीचारो अणपढ़ियो आहे। पर इहा मां जेका तव्हांजे ख़िदमत में गुज़ारिश अर्ज़ु कई आहे, अॼुकल्ह जा तरक़ी याफ़्ता, तहज़ीब याफ़्ता, कॉलेजनि जे पढ़ण पढ़ाइण वारा, यूनिवर्सिटियुनि में पढ़ण पढ़ाइण वारा, वॾनि वॾनि डिग्रियुनि ऐं उहिदनि जा मालिक, पाण खे अलाह छा सम्झण वारा, इहे माण्हू उहे ॻाल्हियूं था कनि पिया। अलाह साईं पंहिंजे पाक कलाम में जो कुझु इरशाद फरमायो आहे, तव्हांजो असांजो उन जे मथां ईमान आहे। जो कुझु बि रब्बुल आलमीन जो फरमान आहे, हक़ बि उहो आहे त सच बि उहो आहे। हाणे क़ुर करीम में इंसान जी तख़लीक़ जे बारे में अल्लाह ताला छा इरशाद फरमायो आहे, मां तोखे अर्ज़ु कयां। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वमा ख़लक़तुल जिन्ना वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त जिन्ननि खे ऐं इंसाननि खे असां पंहिंजे ख़ासि इबादत जे लाइ ख़ल्क़ियो आहे। ॾिसो, गौर कयो, वमा ख़लक़तुल जिन्ना वल इंस, असां पैदा कयो आहे जिन्ननि खे ऐं इंसान खे, इल्ला लियअबुदून, मगर इन जे लाइ त जीअं उहे असां अल्लाह पाक थो फरमाए इबादत कल, यानी हुननि जी ख़ासि तख़लीक़ आहे। इन जे वास्ते अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जिन्ननि खे ऐं इंसान खे पंहिंजे ख़ुसूसी इबादत जे लाइ पैदा कयो आहे। हालांकि सॼी मख़लूक अल्लाह जी इबादत कंदी आहे, पर मुकल्लफ़ सिर्फ़ इंसान ऐं जिन्न आहिनि। जंहिंजे मथां ज़िम्मेदारी आहे, जवाबदारी आहे, उन्हनि जे मथां लाज़मी आहे, फर्ज़ में शुमार आहे त तव्हां अल्लाह जी इबादत कयो। उहे जिन्न हल ऐं इंसान हल, बाक़ी हूअ जिन्ननि खां सिवा ऐं इंसान खां सिवा जेका बि ख़ुदा जी मख़लूक आहे, सभु ख़ुदा जी इबादत कंदी आहे। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाया, व इन मिन शैइन
इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। दुनिया जे अंदर जेके भी शयूं आहिनि जेका बि अल्लाह जी मखलूक आहे, हर मखलूक अल्लाह पाक जी हमदो सना कंदी आहे। ख़ुदा पाक जे ज़ात बाबरकात जे इबादत में पाण खे मसरूफ़ रखे थी, पर हुननि जी हमदो सना असांखे सम्झ में अचे या न अचे उहा ॿी ॻाल्हि आहे, पर अल्लाह पाक जी ज़ात फरमाए थो उहे सभई मखलूक वारा अल्लाह जे इबादत में हमद में सना में मसरूफ़ आहिनि। ढगनि जे मथां, जानवरनि जे मथां, चौपायनि जे मथां इबादत वाजिब कान्हे, फर्ज़ कान्हे, लाज़िम कान्हे, पर हू अल्लाह जी हमदो सना कंदा आहिनि, अल्लाह पाक जो ज़िक्र कंदा आहिनि। वण बि अल्लाह जो हमदो सना कनि था, साओ गाह बि अल्लाह जो हमदो सना कंदो आहे। हदीसुनि वजां साबित आहे, सरकार दो आलम अलैहिस्सलाम फरमायो आहे त जेसीं ताईं के वण जी टारी साई हूंदी आहे अल्लाह जो ज़िक्र कंदी आहे, जॾहिं अल्लाह जो ज़िक्र बंदि कंदी आहे त उहा टारी अज़ ख़ुदि सुकी वेंदी आहे। हिकिड़ी हदीस पाक में ईअं बि ईंदो आहे त पन वण मां एसी ताईं छिॼंजो ई न आहे जेसीं ताईं अल्लाह जो ज़िक्र न करे। जंहिं ॾिहाड़े उन पन या कंहिं टारीअ ख़ुदा पाक जे ज़िक्र खे ख़तमु कयो हूंदो आहे, उहा टारी कटिजी पवंदी आहे या पन छणी पवंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जानवरनि जे लाइ बि ईंदो आहे त जानवर जंहिं ॾींहुं अल्लाह जी इबादत बंदि कंदो आहे उन ॾिहाड़ जे गले ते छुरी वही वेंदी आहे या मरी वेंदो आहे या हुनखे मारियो वेंदो आहे। त अल्लाह पाक जी इबादत हमदो सना हर शइ करे थी, पर वाजिब ऐं मुकल्लफ जेके आहिनि उहे सिर्फ़ ॿ शयूं आहिनि, हिकिड़ा जिन्न ऐं ॿिया इंसान, जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमाए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। जिन्ननि खे ऐं इंसान खे असां पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे, ऐं उन इंसाननि जी इब्तिदा हज़रत आदम नबी अलैहिस्सलाम खां थी आहे। कंहिं भोले खां न, कंहिं बांदर खां न, कंहिं पुअरे खां न, कंहिं मच्छीअ खां न, या कंहिं ॿिए जानवर खां न। अल्लाह जी ज़ात बाबरकात हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बोते खे तयारु करायो, मलाइकनि खे हुकुम फरमायो अहिड़े नमूने सां बाहूं तयारु कयो, अहिड़े नमूने सां हुन जो जिस्म तयारु कयो। उन खां बाद में उन बोते में अल्लाह जे ज़ात पंहिंजे कुदरत सां रूह फूकियो, आदम ठही पियो। सवाल थो पैदा थिए, जेके चवनि था त तरक़ी करे करे जानवर मां इंसान थियो आहे, पर भला इन इंसानी शक्ल खे बि त सदियूं गुज़री वियूं आहिनि, इंसानी सूरत खे बि 100 साल 1000 साल गुज़री विया आहिनि। जेकॾहिं हिकिड़े जानवर तरक़ी कई ऐं तरक़ी करे इंसान बणिजी वियो, त इंसान खे खपे हा त इंसान भला तरक़ी करे वाह ॿी मखलूक बणिजी वञे हा। जॾहिं तरक़ी कान कई हुई त अण सुधरियल हो, उन अण सुधरियल तरक़ी करे 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 इंसान ठही पियो। हाणे त सुधरियल आहे न सही, हाणे सुधरियल वरी कोशिश करे को मलाइक बणिजी वञे, इंसान मां हूर बणिजी वञे, इंसान मज़ा का ॿी अजबनाक मखलूक बणिजी वञे। पर मुंहिंजा अदा इहा ॻाल्हि ग़लति आहे। जीअं इंसान हाणे आहे अहिड़ो ई अल्लाह पाक जल जलालहू मनवालू पैदा फरमायो हो, इहो सभु मनसूबे सां ठहियो आहे। क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो, जेका मूं आयत पढ़ी ज़रा हुन ते गौर फरमायो, अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। छा तव्हां भायो था, तव्हांजो इहो गुमान आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे बेकार पैदा कयो आहे ऐं असीं अल्लाह पाक जे तरफ़ मोटी कोन वेंदासीं। रब थो फरमाए न न हरगिज़ ईअं कोन्हे को, तव्हां बेकार कोन आहियो, मनसूबे जे तहत पैदा कया विया आहियो। हाणे तव्हांखे हिन दुनिया में उन पूरी ज़िंदगीअ जा अल्लाह जे तरफ़ खां मुक़ररु ॾिहाड़ा गुज़ारणा आहिनि। उहे मुक़ररु ॾिहाड़ा जॾहिं पूरा थींदा वरी तव्हां सभिनी खे अल्लाह जे आॾो पेश थियणो आहे। वअन्नकुम इलैना ला तुरजऊन। तव्हां ईअं था चओ असां ॾे मोटी कोन ईंदव, बल्कि अल्लाह ताला फरमाए थो ज़रूर तव्हां असां ॾे मोटी ईंदव ऐं मां अल्लाह जे आॾो पेश थींदव। मालिक इहो मिद्दीन आहियां, हिसाब किताब जो मालिक आहियां। अव्हां खां पुछंदुसि तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा ॾिहाड़ा कीअं गुज़ारिया। अव्हां ॾसियो चाहे न ॾसियो, पर तव्हांजो लम्हो लम्हो अव्हां जो दफ़्तर में ख़ुदा वटि लिखियो पियो आहे। जेकॾहिं अव्हां दफ़्तरनि जो इनकार कंदव त असां ते ज़ुल्म आहे, असां हे कम कोन कया हा, इहा चोरी असां न कई हुई, इहा ज़िना असां न कई हुई, हे रिश्वत असां न खाधी हुई, व्याज असां न खाधो हो, कंहिं ग़रीब खे असां न सतायो हो, असांजे ख़िलाफ़ ग़लति लिखियो वियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो नहनु नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम
वतशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। उन ॾिहाड़े अल्लाह पाक ॾे आॾो जरी पेश थींदे तुंहिंजे ज़बान जे मथां मोहर लॻाई वेंदी, तुंहिंजी ज़बान कान कुछंदी। अल्लाह ताला फरमाए थो तुंहिंजा हथ शाहिदी ॾींदा, तुंहिंजा पेर शाहिदी ॾींदा, तुंहिंजा उज़वा गवाहियूं ॾींदा, सारी जान जिस्म तुंहिंजे मथां गवाह थींदो। ओ मुंहिंजा मौला इन बराबरि हिननि हथनि सां ई कम कया हा, हिननि पेरनि सां हली हली परावा हक़ खाधा हुई, परावा लोढ़ा लताड़ींदो हो, परावा हक़ खाई मिस्किननि खे सताईंदो हो, चोरियूं कंदो हो, गुनाह जे कम ॾे ॼगुन सां हली हलंदो हो। ख़ुदा ताला जी ज़ात फरमाए थो ॿियो गवाह हुजे न हुजे, तुंहिंजी जान तुंहिंजे मथां गवाह बणिजी पवंदी। अल्लाह सही शल इन ख़तरनाक ॾिहाड़े हिसाब किताब वारी घड़ीअ खां पनाह ॾे। लेखो कई तयार पाइण वारो लॾो ई ख़तम लॻो पियो आहे, पर जेकॾहिं महबूब जे सदके माफ़ी ॾिनई त पोइ गफ़ूर रहीम बि आहे, सत्तार बि आहे, महिरबान बि आहे। अगरि ऐब न उघाड़े ऐं ढके छॾे त सदुस मर्दी आहे। हदीस पाक में ईअं बि ईंदो आहे, नबी सही फरमाइनि था त अल्लाह सही जल जलालहु मन वारो हिकिड़े शख़्स खे चवंदो त हली आ तोखे तुंहिंजे नंढनि गुनाहनि जी लिस्ट ॿुधाया आहे। कहिड़ा गुनाह साईं? नंढा वॾा, हिकिड़ा नंढा गुनाह, ॿिया आहिनि वॾा, हिकिड़ा आहिनि सगीरा, ॿिया आहिनि कबीरा। अल्लाह साईं जल जलालहु अमल वालो उन शख़्स खे चवंदो हली आ तोखे तुंहिंजनि नंढनि गुनाहनि जी लिस्ट ॾेखारियां। महबूब पाक अलैहिस्सलाम फरमायो हुन बाने खे ॿुधायो वेंदो, ओ ही नंढड़ो गुनाह कयो हुई? हा साईं। ही बि नंढड़ो गुनाह कयो हुई? चवंदो हा साईं। ही बि नंढो गुनाह कयो हुई? चवंदो हा साईं। हदीस पाक में ईंदो आहे हुन शख़्स खे अची ख़ौफ़ थींदो त हल ही नंढड़ा नंढड़ा गुनाह इहे ई महफ़ूज़ हल ऐं मूं वारा वॾा गुनाह त अञा पोइ ते पिया। मलाइक सगोरा हुन जे आॾो दफ़्तर खणी ईंदा। सरवरे कायनात अलैहिस्सलाम फरमाइनि था उन वक़्त में न को मशरक़ हूंदो, न को मग़रब हूंदो, न को सिजो भरण जी जाइ हूंदी, न का लहण जी जाइ हूंदी, पर उहे जेके वॾनि गुनाहनि जा दफ़्तर हूंदा एतिरा वॾा हूंदा, एतिरा लंबा हूंदा जो हिकिड़ो हिकिड़ो दफ़्तर सिज उभरण खां सिज लहण वारी जाइ जेतिरो लंबो हूंदो। रब से फरमाईंदुसि हे गुनाह पिया थी, हाल फ़िलहाल ही लेखो मां कर। नंढनि गुनाहनि जो वॾा गुनाह इहे दफ़्तर पिया थी, इहो लेखो कर। मानो चवंदो मरी वियुसि, ॻरी वियुसि, ख़तम थी वियुसि। नंढा ई गुनाह मुंहिंजा लिखिया पिया त वॾनि जो कहिड़ो हाल थींदो। अल्लाह ताला जॾहिं सभु हिसाब नंढनि जो करे बसि कंदुसि, हाणे चवंदो तोसां वॾनि गुनाहनि जो लेखो थो कयां। बानो चवंदो मुंहिंजा मौला तुंहिंजी मर्ज़ी आहे, वणई त लेखो कर, वणई त माफ़ फरमाए। अल्लाह ताला फरमाईंदो तुंहिंजे वॾनि गुनाहनि जा दफ़्तर को नथो खोलियां, जेतिरा नंढा गुनाह कया ई सभु माफ़ थो कयां, उन जे एवज़ में जन्नत थो अता फरमायां। अल्लाह अॻ में सोचई पे त हाय नंढड़ा गुनाह आहिनि ऐं वॾा मूं वारा ज़ाहिरो न थियनि हा, पर जंहिंमहिल रब माफ़ी ॾींदुसि चवंदो मौला अगरि नंढनि जे एवज़ में माफ़ी ॾिनी थी त जेकर वॾा बि ज़ाहिर थियनि हा त माफ़ करे छॾी हा। बाबा गफ़ूर रहीम आहे न साईं, राज़ी थी पवे महिरबानी करे ऐं का खणी कर्म नवाज़ी करे ऐं कंहिंजे मथां को नुक़्ते नवाज़ थी कंहिं ॻाल्हि जे करे राज़ी थी करे हुन जा ऐब न उघाड़े ऐं ढके छॾे त मर्ज़ी जो मालिक आहे। अल्लाह पाक जल जलालहु मन वालो फरमाए मां तोखे बेकार कोन पैदा कयो आहे। अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन, छा तव्हां भायो था असां तव्हांखे बेकार पैदा कयो आहे। व अन्नकुम इलैना ला तुरजाऊन, ऐं तव्हां असांखे कोन मोटींदव, बल्कि हक़ीक़त इहा आहे अल्लाह ताला फरमाए थो तव्हां ज़रूर माने मोटी ईंदव। तव्हांखे अचणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे, रब जी दरबार में हाज़िर थियणो आहे, पर इंसान सां नफ़्स बि आहे, शैतान बि आहे, शहवत बि आहे, दुनिया बि आहे, लालचूं बि आहिनि, हसद बि आहे, कीनो बि आहे, बुग़्ज़ बि आहे। उन सां गॾोगॾु वरी अलाह पाक जी ज़ात बाबरकात हिकिड़े पासे चयो आहे जहन्नम बि अथी, जन्नत बि अथी, सवाब बि अथी, अज़ाब अथी। हाणे कजे त छा कजे? आहे का बचण जी वाह? बेटा घोट रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मूंखे मूं पिरियल ॿधी ॿोड़ियो ॿार में, ओ भाई चवनि त मता पांदो पिसां इहे। हथ बि ॿधा पिया आहिनि, पेर बि ॿधा पिया आहिनि, मजबूर बणाए खूह में उछलियो वियो आहे, दरियाह जे तरे में उछलायो वियो आहे। मूंखे मूं पिरियल ॿधी ॿोड़ियो ॿार में, ओ भाई चवनि त मता पांदो पिसां इहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हाणे बचे त माण्हू कीअं बचे, पर जे अल्लाह पाक बचाइण में ईंदो आहे त समुंडनि मां बचाए छॾेसि।
दरियाहनि मां बचाए छॾेसि, खूहनि मां बचाए छॾेसि। जॾहिं बचाइण ते ईंदो आहे त रब करीम जी ज़ात बाने ते करम फरमाईंदो आहे। सलात पढ़ंदा हुआसीं पढ़ंदा हल। मोहब्बत सां बुलंदा हुआसीं दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। शाह साहब रहमतुल्लाह अलैहि ने पंहिंजे ॻाल्हि जो पाण जवाब ॾिनो त पई जा पातार सा पुसण खां पाली न रहे। जेका तरे में पवंदी आहे बासा बचंदी। जेको माण्हू दरिया हुजे या खूह हुजे तरे में वञे सो पुसंदो या न। पई जा पातार सा पुसण खां कीअं पाली रहे, पर जंहिंखे रखे रब सतार पाद न पिसे तंहिंजो। पर जेकॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिंखे रखंदो आहे, कंहिंखे बचाईंदो आहे, कंहिंजा ऐब न उघाड़ींदो आहे, कंहिंजे मथां महिरबानी फरमाईंदो आहे, त पोइ रब करीम जी ज़ात बाबरकात उन पाणीअ मां बि उनखे बचाए छॾींदो आहे। ईअं बचाईंदो आहे जे इब्राहिम खे आड़ा हवा बचायईं। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो बाना तूं बेकार कोन आहे, तुंहिंजी ज़िंदगी हयाती कम जी आहे। इन कम जे हयातीअ मां को फ़ाइदो वठिजां। अल्लाह पाक ॾे अचिणो थी, हिसाब ॾियणो थी। हाणे अल्लाह पाक पंहिंजे ॿारनि जे मग़फ़रत जे लाइ, ॿारनि जे माफ़ीअ जे लाइ, ॿारनि खे माफ़ करण जे लाइ, ॿारनि जूं चङायूं भलायूं सोचण जे लाइ त बाने इलाइक़ा चङाई थी पवे। हिन हयातीअ में के ख़ासि ॾिहाड़ा मुक़ररु फरमाया आहिनि। उहे अहिड़ा त ॾिहाड़ा आहिनि जो उन ॾिहाड़नि में हिकिड़ी राति जाग त 100 सालनि जी इबादत पई मिलई। ही भलारो महीनो आहे, शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे। हिन जी जेका 15 जी राति अचे पई, अंगारे जी राति इंशा अल्लाह ताला, इहा ॾाढी बरकत वारी जाइ आहे। रहमत वारी राति आहे। रहमती राति आहे, रहमती बरकतुनि वारी राति आहे। इन राति जूं फज़ीलतूं, इन राति जूं इबादतूं, इन राति जा फ़वाइद मुख़्तसर ॿुधायां थो। मन तव्हां जहिड़े कंहिं नेक सालिह खे शौक़ थी पवे उन राति जागे, मां ॾसियां अव्हां इबादत कयो, अव्हां जे करे मुंहिंजा बि गुनाह माफ़ थी वञनि। अल्लाह पाक जे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इन राति जो नालो रखियो आहे लैलतुल बरात। लैलतुल बरात, बरात आम त बरात चवंदा आहियूं, पर आहे बरात मां वरतल। इहा राति इन जे करे बरात सॼी थी वञे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाए था, अल्लाह जी ज़ात बाबरकात इन राति में पंहिंजे गुनहगार ॿारनि खे जहन्नम खां बरी कंदो आहे। जहन्नम खां बरी कंदो आहे। कोर्ट में केस हलंदो आहे न साईं, कंहिं ते खून जी सज़ा हूंदी आहे, फांसीअ जी सज़ा हूंदी आहे। केस हलंदे 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 जज साहब चवंदो आहे, ओ फलाणो तोखे कोर्ट सगोरी इन खून जे ॾोह मां बरी थी करे, बरी माना आज़ाद थी करे, तो ते ॾोह कोन बीठो आहे। हाणे तो ते अॻे में त फांसी अचई हा, या क़त्ल कयो वञी हा, या उमिरि क़ैद तोखे मिले हा, पर कोर्ट सगोरी इंसाफ़ करे तोखे बरी कयो आहे। यार हीअ दुनिया जी कोर्ट न आहे, हे वाहिदुल क़हार जी कोर्ट आहे। उहो फरमाए थो त लैलतुल बरात जी राति मां पंहिंजे महबूब जा उम्मती बरी कंदो आहियां। हुनखे गुनाहनि खां, हुनखे ऐबनि खां, जहन्नम जी बाहि खां, हुनखे अज़ाब इलाही खां बरी कंदो आहियां। इन बरी राति, बरात वारी राति में अल्लाह पाक जे ज़ात कहिड़ी हिकमत रखी आहे, उहा तोखे सोने महबूब करीम जे हदीस पाक जे रोशनी में ॿुधायां। अल्लाह ताला जो प्यारो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त अल्लाह पाक इंसान जे लाइ चङाई बि लिखी आहे, बदी बि लिखी आहे। ईमान आहे मुस्लमान जो, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला वल बास बादल मौत। ईमान मोमिन खे हिन ॻाल्हि ते बि आणणो आहे त वल क़द्र खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला। इंसान जी नेकी या बदी, चङाई या बुछड़ाई सभु अल्लाह पाक जे तरफ़ां आहे, ऐं मुक़द्दर में लिखियल हूंदी आहे। जेका लिखियल हूंदी आहे उहा ज़रूर इंसान खे पेश ईंदी आहे। पर नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था त हर साल हिन ईंदड़ जेका राति अचे पई 15 वारी शाबान शरीफ़ जे 15 जी राति, रब करीम जल जलालहु मन वालहु बान्हे जे लाइ, ईंदड़ साल जे लाइ हुन जूं हर नेकियूं, बुरायूं, फ़वाइद, नुक़सान उन राति में लिखंदो आहे। मलाइकनि सगोरनि खे ख़ुदा तबारक व तआला फरमाईंदो आहे, ईंदड़ साल ही बानो छा कंदो। अॼोकी राति आहे सिज लहण खां वठी करे सुबुह जो बाख फुटण ताईं, सारी राति मुंहिंजे बाननि जो हिसाब किताब ठाहियो, बिजेट ठाहियो, हिसाब किताब ठाहियो त ईंदड़ साल मां बाननि खे छा अता फरमाईंदो आहियां।
अल्लाह पाक जा मलाइक हुन जे लाइ लिखंदा आहिनि त ईंदड़ सालनि खे हेतिरा ॾुख ईंदा, ईंदड़ सालनि खे हेतिरियूं चङायूं मिलंदियूं, ईंदड़ सालनि जी रोज़ी कुशादी हूंदी, ईंदड़ साल हिन जी रोज़ी तंगी हूंदी, ईंदड़ जे साल हिन जो फलाणो अज़ीज़ गुज़ारे वेंदो, हुन जो ॾुख मिलंदुसि, ईंदड़ साल खे फलाणो फ़ाइदो पवंदो, ज़मीन मां हेतिरो घाटो या फ़ाइदो पवंदो, वापार में ही नुक़सान या नफ़ो पवंदो। उन राति में अल्लाह जा मलाइक कुदरत जो कलम खणी वेही हिन जे तक़दीर में लिखंदा आहिनि। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, पोइ उन राति जेको बानो जागंदो आहे, नफ़िल पढ़ंदो आहे, सलात पढ़ंदो आहे, क़ुरान पढ़ंदो आहे, अल्लाह पाक जो ज़िक्र कंदो आहे, रब खे ॿाॾाईंदो आहे, पासो वराए कोन सुम्हंदो आहे, राति हिकिड़ी जागंदो आहे, मलाइकनि खे रब ताला फरमाईंदो आहे पहिरीं ॻाल्हि इहा लिखो सॼे साल इबादत में शुमार करे छॾियोसि। राति हिकिड़ी पर साल सॼो, ईंदड़ साल जेको आहे रब ताला फरमाए थो जाॻियो आहे अॼो की राति मां रब करीम खे वाॾायो अथई, अल्लाह ताला जे दर ते झुकियो आहे, अल्लाह अल्लाह कयो अथई, ऐं मुंहिंजा मलाइको पहिरीं ॻाल्हि त इहा लिखोसि त ईंदड़ सॼो साल अल्लाह हिन जो इबादत में लॻी थो छॾे। साल जा हर 360 ॾिहाड़ा, 360 ॾींहं, 360 रातियूं अल्लाह जी ज़ात बाबरकात हिकु राति जे एवज़ में इबादत में लॻी थो छॾे। पर वरी उन राति जे एवज़ में जागण जे एवज़ में अल्लाह ताला मलाइकनि खे इहे बि इरशाद फरमाईंदो आहे, ऐं मुंहिंजा प्यारा बान मलाइको तक़दीर हिन जे लाइ नफ़े जी नुक़सान जी मां अल्लाह जे हथ में आहे, पर अॼु राति मुंहिंजो बानो जेका बि चङाई घुरे सां ॾींदा वञोसि, ॾियोसि जेका शइ घुरे। छाखां वञी छो तूं ॿेली बिही ॿियनि जो, वठो कंजक करीम जी जग जो वाली जो, वो सौखो हूंदो सो जजो इश्क वाला हसी। ॿियनि दर ते वेंदे ठोकरूं खाईंदे, को ॾींदी को न ॾींदी, को धिकारे ॾींदी, को छड़बू ॾींदी, को वाइदो करे छॾींदी, अदा पोइ अचजा ॾींदो सां। ही उहो सखी दरवाज़ो आहे मालिक जो, जो रब ताला फरमाईंदो आहे बाना तूं अच पियो मां कक थींदुसी कोन को, ॿिए जे दर ते बार बार वञिबो आहे, माण्हू बेज़ार थी पवंदो आहे। मां उहो रब आहियां जेतिरा दफ़ा ईंदे ओतिरो राज़ी वधीक थींदोसां, जेतिरो घणो ईंदे ओतिरी घणी महिरबानी कंदोसां। बाबा सुबुह शाम मंझंदि आदि सुबुह जो कोन असां वटि वेठो हूंदो, कक थी पवंदासीं, अहिड़ो जो दर ते ईंदो परे खां दर बंदि करे छॾे छॾियोसि, पर रोज़ तंग खणी कयो अथई। असांजी फितरत आहे ईंदे वेंदे खां बेज़ार थियूं था पिया, पर मालिक फरमाईंदो आहे मुंहिंजे दर ते जेतिरो घणो ईंदे ओतिरो घणो महिरबानी कंदोसां। सलात पढ़ तोखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए छॾियो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, बुखारी शरीफ में हदीस पाक आहे, हिकिड़ी औरत ही जेका तमामु घणी फाहिशा हुई, तमामु घणी फाहिशा, अल्लाह साईं शल पनाह हुजे। क़ुरान फरमाए थो ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन वसाअ सबीला। ज़िना जे वेझा न वञो, इहा ॾाढी बेहयाई वारी ॻाल्हि आहे, अहिड़ो बुरो रस्तो ॿियो दुनिया में आहे कोन को, ख़बरदार मता ज़िना जे वेझा वञो। ज़ानीअ जी लाइ अल्लाह ताला वॾी सज़ा मुक़ररु कई आहे, उहा औरत ज़ानियानी आहे, ख़राब आहे, एतिरी ख़राब आहे जो पूरे इलाइक़े में हिन जे मुक़ाबले में बि का ख़राब औरत हुई कान। मुंहिंजो साईं थो फरमाए, अचे पई रस्ते सां, अरब जे इलाइक़े में खूह हूंदा हुआ, पाण करीम ने फरमायो त ॾिठई खूह जे मथां जिथे पाणी लहंदो आहे, किरंदो आहे, गप चिक गंद हूंदो आहे, पाणी मेरो सेरो पियो हूंदो आहे, उते उहा माई अची ॾिसे त कुतो आहे हिकिड़ो उञायल, जेको उन उञ सख़्तीअ जे करे, गर्मीअ जे करे उहा आली मिटी गप चटे पियो, उञ से ख़राब आहे। हाणे गप जो चटे पियो त माईअ खे रहम अची वियो त वञ, आहे जानवर कुतो खाए, पर आहे जानवर साहदार आहे, हिन खे जेकर पाणी पीआरिया। अब जेकर कुते ते रहम कयईं त कुते जे रहम जे करे ज़ानियाणीअ जी ज़िना माफ़ थी वई, अल्लाह हुनखे जन्नत ॾिनी। पर ॿी माई आहे, ॿिली घर में ज़ियान कंदी हुयसि, उन ॿिलीअ खे छा कयईं जो खारे हेठां वारे छॾियईं। ॿिली वीचारी 8-12 पर वारी पई हुई, गर्मी जी मौसम हुई, हुनखे अंदरि गर्मी लॻी, न पाणी ॾिनईंसि, न मानी ॾिनईंसि, न हुनखे का हॾो ॾिनई, उहा 8-12 पर ॿिली मरी वई।
अल्लाह जी ज़ात ॾमिरजी पियो, रब करीम मलाइकनि खे हुकुम कयो, इन कुराड़ी औरत जे रूह खे जहन्नम जे हवाले कयो। मुंहिंजी मखलूक ते रहम न कयईं, ॿिली खे वारे मारे छॾियईं, छॾे सहा पाण वञी चुगे हा, खाए हा, पीए हा, पर हुनखे छॾियईं कोन, खाराई कोन। मां रब ॾमिरजी पियो आहियां। हाणे कुते ते रहम कयईं त ज़िना वारी बख़्शजी वई, ॿिलीअ जे मथां ज़ुल्म कयईं त जहन्नमियाणी बणिजी वई। ऐं असां मुस्लमान ईद जो ॾिहाड़ो थींदो, चए यार हलो रिछ कुते जी वेड़ ते भले ॾिहाड़े। ऐं असांजा वॾेरा ज़मींदार ओड़े पाड़े जा चङा मुड़ुस वरी इहो शैतानगिरी वारो कमु रखंदा ईद जे ॾिहाड़े। अड़े छो? चए अॼु मोकल जो ॾिहाड़ो आहे, ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे, तुंहिंजे लाइ ख़ुशी ऐं अलाह जे जानवरनि ते मखलूक ते रहम पियो करी। वॾो ज़मीन में डरो हणी, सिर्फ़ वीचारे ग़रीब रिछ खे नक में नोड़ी हणी, अंदरि फासाए राज कुतनि जा फिटा कर हुनखे पटनि पिया खाइनि पिया। वरी हो कावड़ में अचे कंहिं कुते जूं ॼंघूं चट त मुंहिंजा त मुंडी चट, चढ़ियो मथो वेठो आहे मारे छॾे। तुंहिंजे लाइ शौक़ु आहे, हुनजे लाइ मौत आहे। वाहिदुल कहार खां डिरजा मता हुन ॿिली वारी औरत जहिड़ो हाल थी पवई, मता रब ॾमिरजी पवई। ख़ुदा जी ज़ात बाबरकात कहर नाज़िल फरमावई। ख़ुदा जो कहर जॾहिं नाज़िल थींदो आहे त अलाह जे कहर खे को झलींदो ई कोन्हे को। ऐं मुस्लमान अॼु ताईं तोखां गुनाह थिया आहिनि त ख़ुदा माफ़ कंदुई, आइंदा तौबा कर, आइंदा जे लाइ रुजी थी अचो। ऐं जेको आइंदा जे लाइ तौबा कंदो आहे, रब चवंदो आहे वेचारे खां ग़लतीअ में गफ़लत में ॾोह थी विया हा, पर हाणे वरी मोटी मुंहिंजे दर ते आयो आहे, मां माफ़ थो फरमाए छॾियां। पाए पांद गिचीअ में अंगण जे अचनि, अवगुण ऐं बकचायूं ढकण थी ढकजन, पो तोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन मैं धरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब पाक फरमाए थो, हिन भलारी रात में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटां सिज लहण सां, यानी 14 जो सिज लहंदो आहे, 14 जो सिज लथो, 15 जी रात शुरू थी वई। अल्लाह पाक फरमाईंदो आहे, मां अल्लाह जी रहमत सॼे काइनात में आहे, हर जगह ते मौजूद आहे, पर इन रात में सिज लहण सां ख़ुसूसी मां रब जी रहमत आसमान दुनिया खां हेठि लही ईंदी आहे। इन दुनिया वारे आसमान खां हेठि लही ईंदी आहे। ऐं उन मुंहिंजे रहमत मां पोइ बार बार ऐलान थींदो आहे, को बीमार अॼु बीमारीअ जी माफ़ी घुरे त चङो भलो कयांसि। थोरो हेठि कर, हिन पासे करीस, अॻिते अॻिते सलाह सलाह बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लम। रब सही फरमाईंदो आहे, को मरीज़ अॼो की रात मूंखां मर्द जी माफ़ी घुरे त मर्द छॾायांसि, आहे को कर्ज़ी कर्ज़नि जी माफ़ी घुरे त अॼु कर्ज़नि खां आज़ाद कयांसि, आहे को परेशान हाल अॼु पंहिंजी परेशानी मुंहिंजे दरबार में पेश करे त परेशानी दूर फरमायांसि, आहे को बे औलाद अॼो की रात मां रब करीम खां औलाद जो सुवाल करे त औलाद अता फरमायांसि, आहे को कैदी कैद में फाथल अॼो की रात मां रब करीम खां माफ़ी घुरे त कैद मां आज़ाद फरमायांसि। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त सिज लथे खां वठी करे सुबह जे बाख फुटीअ ताईं बार बार ऐलान थींदो रहंदो आहे, अल्लाह जा बाना रहमत में झोली भरींदा आहिनि, गाफ़िल सॼी राति सुता पिया हूंदा आहिनि, गफ़लत में गुज़ारींदा आहिनि, यादगीरे में कोन गुज़ारींदा आहिनि। असां मुस्लमाननि जे मथां वरी ॿियो हिकिड़ो मुसलत शैतान थियो आहे। अॻे इहो कोन रवाज हो, पर हिंदुनि जे तरफ़ां, काफ़रनि जे तरफ़ खां, ग़ैर मुस्लिमनि जे तरफ़ खां जीअं रहमत खां असांखे परे करणु हिकिड़ो बहानो ठाहियो अथनि, फटाका सॼी राति पिया माण्हू छोड़नि। बाबा कहिड़ी राति? जे फटाकनि वारी। अबा आतश परस्ती या बाहि सां राज करणु खेॾणु इहो मजूसनि जो कमु आहे, मुहम्मदनि जो कमु न आहे। अल्लाह जा उम्मती आहिनि, उन्हनि जो कमु बाहि सां न आहे, उन्हनि जो कमु अल्लाह सीधे फरमायो आहे त बाहि खां त बचो, दुआ घुरो, क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे त पाण खे ऐं पंहिंजे अहल अयाल खे बाहि खां बचायो, पाण खे बि बचायो, क़ू अनफुसकुम व अहलीकुम, पाण बि बचायो, पंहिंजो अहल अयाल बचायो, नारा बाहि खां बचायो। ऐं असां मुस्लमान पंहिंजे बचनि खे, पंहिंजे पुटनि खे, पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे औलाद खे उन राति पैसा ॾेई बारूद वठूं, सॼी राति फटाकनि जो ठका पियो पवे। जेकॾहिं कंहिं मस्जिद में निमाज़ पई पढ़िजे, इबादत पई कजे, त भर में शैतान जा ठकाव लॻा पिया आहिनि, मुस्लमान जो तवजो ओॾे हलियो वञे।
ॿियनि खे त गुमराह करे पाण बि गुमराह लॻा पिया आहिनि, ॿिए जी बि इबादत ख़राब कई वञे। ख़बरदार मुस्लमानो, इन ॻाल्हि ते तव्हां कंट्रोल कयो। हर मुस्लमान जो फर्ज़ आहे त इन राति में बाहि न थिए, आतिशबाज़ी न थिए, फटाके जो आवाज़ न थिए, ख़ामोशी, सुकून, सब्र हुजे। अल्लाह जे घर में अचो त तुंहिंजी मर्ज़ी, न त पंहिंजे घर जे कुंडड़ी में मुसलो विछाए सारी राति रब जी इबादत कर त बेड़ा पार थियनि था या न? जागी त निहार न थिए। हिकिड़े सहाबी सगोरे महबूब खे अर्ज़ु कयो, सुभान अल्लाह, मूंखे ॾाढी प्यारी हदीस लॻी आहे। महबूब खे चई, या रसूल अल्लाह, कॾहिं कॾहिं मूंखे शुबहो थी पवंदो आहे। पाण फरमायो, कहिड़ो? जे क़िबला शुबहो थींदो आहे त असां तव्हां सां सचा आहियूं अलाए न। पाण फरमायूं त तो मुस्लमान थिए, कलमो भरी, मुंहिंजे पुठियां नमाज़ूं पढ़ी, ईमान आंदी, जंग जहिड़े सख़्त मैदान में हलंदो आहे, जिस्म ते तीर भाला खाईंदो आहे, अञा सचो न आहे? जेके भला मां पाण खे त सचो भायां थो, पर ख़बर न आहे मुंहिंजे रब वटि इहा मुंहिंजो अमल क़बूल आहे अलाए न आहे। मुंहिंजे लाइ का मुंहिंजे मोमिन हुजण जी का निशानी, को सबूत आहे जंहिं मां मूंखे तसली थी पवे त मां पको मोमिन आहियां। पाण करीम ने फरमायो, पारी पारी ॻाल्हि त मां तुंहिंजो शाहिद वेठो आहियां, मां तुंहिंजो शाहिद वेठो आहियां। पोइ मूं जहिड़ो जंहिंजो शाहिद हुजे उनजे ईमान में शक कोन्हे, पर अञा बि तोखे तसली करायां थी। कराए साईं। पाण फरमाइनि था, ॾे ख़बर भला राति जो कॾहिं आधी राति जो उथी अल्लाह जी निमाज़ पढ़ंदो आहियां या न? छा फरमायूं त? आधी राति जो थी, जंहिंखे छा चइबो आहे? तहज्जुद। छा चइबो आहे? तहज्जुद कॾहिं पढ़ियो थी या कॾहिं पढ़ंदो आहीं? अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, तहज्जुद सां एतिरी मोहबत आहे जो आधी राति जो मूंखे तहज्जुद पाण कन खां वठी उथारींदो आहे। थकल हुजां, टुटल हुजां, केॾो बि कारोबार हुजे, महिनत करे थकजी चवंदो हा त सुबुह जो बि जाग थींदी अलाए कान, पर अहिड़ी तहज्जुद सां दिलि लॻी वई आहे जो आधी राति खां पोइ तहज्जुद पाण सुम्हण ई कोन ॾींदो आहे। यानी अहिड़ो हुन सां शौक़ ऐं शगफ़ ऐं प्यार आहे जो अॼु ख़ुदि जागी पवंदो आहियां। को तहज्जुद माण्हू कोन्हे, को तहज्जुद इंसान कोन्हे जो हुनखे टंग खां लोॾे जाॻाईंदो हुजे। मतिलबु हिकिड़ो फेल आहे, अहिड़ो फेल आहे जो मूंखे पाण मजबूर करे जाॻाईंदो आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हाणे ॿुध मां महबूब मुहम्मद करीम जे ज़ुबान खां त मुनाफ़िक़ कॾहिं बि अकेलाईअ में राति जो इबादत कोन कंदो आहे। छा फरमायूं त मुनाफ़िक़ अकेलाईअ में कॾहिं बि आधी राति जो उथी अल्लाह जी इबादत कोन कंदो आहे। जंहिं सारी ज़िंदगी ईअं न कयो हुजे, मुस्तफ़ा फरमाइनि था, उहो पाण खे मुनाफ़िक़ भाए। जेकॾहिं मुनाफ़िकी खां बचणो आहे त मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, या मुस्लमान जी निशानी आहे जो कॾहिं न कॾहिं आधी राति जो उथी रब खे ॿाॾाए, या हुनजे मोमिन हुजण जी निशानी आहे। छाजे करे अबा? माण्हुनि जे ॾेखारे जे लाइ त मां बि ॾिघी नमाज़ पढ़ी सघां थो, तव्हां बि पढ़ी सघो था पिया त माण्हू ॾिसनि, पर जंहिं महिल रोक सुतो पियो हुजे ऐं को बि ॾिसण वारो कोन हुजे, माण्हू अकेलो उथे त इहो कंहिंजे लाइ उथंदो? ॾाढे गला कंहिंजे लाइ उथंदो? अल्लाह जे कारण उथंदो। हाणे माण्हू बि ॾिसण वारो कोन्हे, को शाबस चवण वारो बि कोन्हे, कंहिं इंसान खे कंहिंजे दिलि में वहम पैदा थियण जी ज़रूरत कान्हे। हुनखे इहा रज़ा हूंदी, तमन्ना हूंदी त वाहिदुल क़हार मूंखे ॾिसे थो, उनजे आॾो आधी राति जो थी पंहिंजो हाल पूरो कयां, रब सां राज़ी थी पवे। शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त मदी पाए मन में सन्हो कतियो जन्ने, तन जो सराफन दुको ई दाख़िल न कयो, पर महबत पाए मन में रंढा रोड़िया जन, तन जो सराफन अण तोरियो अघायो। अल्लाह पाक जी इबादत जो शौक़ करे आधी रात जो जमल जागंदो आहे, उन वक़्त में तोखे खुलूस हूंदो आहे, सचाई हूंदी आहे, कंहिं दुनिया जे माण्हूअ खे ॾेखारण जी ॻाल्हि कान हूंदी आहे। इरादो इहो हूंदो आहे त रब करीम जी ज़ात राज़ी थी पवे। पोइ अल्लाह पंहिंजे हबीब सां वाइदो कयो आहे, फतहज्जद बिही नाफ़िलतन लका सा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। ओ मुंहिंजा हबीब, आधी रात जो थी तहज्जुद नमाज़ अदा कंदो रहिजा। इहो तहज्जुद अहिड़ो आहे जो इंसान खे मक़ाम महमूद ते पहुचाए छॾींदो आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे उम्मत जे वास्ते बशारतूं ॾेई के साल में अहिड़ियूं रातियूं मुक़ररु फरमायूं आहिनि। इन राति में जागण वारे जे लाइ ख़ुदा वटां वॾी बशारत आहे। मख़सूस इबादत जो हिकिड़ो तरीक़ो आहे जेको साईं ॾसियो आहे, तव्हांखे बि ॾसिया
वो याद भी कयो, सिखो भी, पुछो भी, उन ते मथा अमल भी कयो। साल जो ॾिहाड़ो हिकिड़ो आहे, का वॾी ॻाल्हि कान्हे का। वरी जेके जहिड़ा 12 महीनो ॾिहाड़ो जेके ख़ुदा नसीब फरमाए। सलात पढ़ तो हिकिड़ी ॻाल्हि ख़ासि ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। महबूब सही फरमाइनि था त सिज लहण सां ई इबादत शुरू थी वेंदी आहे। सुभान अल्लाह। माण्हू जॾहिं निमाज़ पढ़े, जेकॾहिं कंहिं मस्जिद में पढ़े थो त जमात सां पढ़े, हे ॻोठ में आहे त जमात सां पढ़े, पर भला जे जमात न आहे, अकेलो आहे, पोइ मस्जिद में पढ़े। पर भला जे मस्जिद कान्हे इस ॻोठ में त पंहिंजे घर में, ओताक में, दुकान ते पढ़े। पर मग़रिब जी निमाज़ पढ़ी फौरन बरकातूं सुन्नत पढ़ी, बरकातूं नफ़िल पढ़ी, जेके मग़रिब खां पोइ पढ़बा आहिनि। 3 नफ़िल ॿिया वधीक पढ़े। सुभान अल्लाह। घणा नफ़िल साईं? हमेशा जेका सांझी जे निमाज़ खां पोइ बरकातूं सुन्नत पढ़बी आहे ऐं उन खां पोइ वरी बरकातूं नफ़िल पढ़बो आहे। इन खां पोइ 3 नफ़िल पढ़े। सरवर कायनात अलैहिस्सलाम फरमाइनि था पहिरीं रकात में अलहम्द पढ़े। अलहम्द खां पोइ इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र, इहा सूरत पढ़े। वरी ॿी रकात में अलहम्द खां पोइ कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद पढ़े। हिकिड़ो नफ़िल पूरो थियो। उन खां पोइ मुंहिंजो हबीब फरमाए थो नफ़िल पढ़ण खां पोइ यासीन सगोरी पढ़े। यादि आहे त पाण पढ़े, जे यादि न आहे त क़ुरान खोले पढ़े, पर जे पढ़ियल बि न आहे त ॿिए खां पढ़ाए ॿुधे, बेड़ा ई पार थी वेंदा। पाण पढ़ियल आहे त पढ़े, यादि अथसि त यादि पढ़े। भला जे यादि न आहेसि त पोइ क़ुरान शरीफ़ खोले पाण पढ़े। पर भला जे पढ़ियल ई कोन्हे को मूर्गो वीचारो, पोइ छा करे? मुस्तफ़ा फरमाइनि था कंहिं पढ़े खे चइबा तूं पढ़ त मां ॿुधां, हू पढ़े ई ॿुधे। अहिड़े तरीक़े सां वरी ॿियो नफ़िल शुरू करे, वरी यासीन पढ़े, वरी 3 नफ़िल पढ़ी, वरी यासीन पढ़े। 3 यासीनूं, 3 नफ़िल। हर नफ़िल में पहिरीं इन्ना अंज़लना, ॿिए नफ़िल में कुल हु अल्लाह। पर भला कंहिंखे इन्ना अंज़लना यादि ई कान्हे का, छा करे? मुंहिंजो साईं फरमाए थो यादि न आहे त सभिनी रकातुनि में कुल हु अल्लाह पढ़े। बारीअ में बि कुल हु अल्लाह, ॿीअ में बि कुल हु अल्लाह। अब फ़ाइदो आहे या न आहे? केॾियूं रिआयतूं आहिनि। शर्त जेको माण्हू अड़ी बीहंदो आहे, बा तोसां ठाह आहे हिन ॻाल्हि ते, बसि इहो शर्त पूरो कर त ठाह आहे, न त कोन्हे। हाणे से न को शर्त पूरो थिए, न को 9 मण तेल गॾु थिए, न को राधा नचे। हाणे से न को शर्त लभे, न को ठाह थिए। मालिक चयो थो तोसां ठाह ई ठाह आहे। हेॾां अचो त बि ठाह आहे, हेॾां अचो त बि ठाह आहे, अॻियां अचो त बि ठाह आहे, किथां बि अचो तोसां ठाह आहे। रुॻो अचणु तुंहिंजो कमु आहे, बख़्शण मां अलाह जो कमु आहे। तोसां शर्त त आहे कोन को। मूसा अलैहिस्सलाम खे रब सही फरमायो, मूसा चए जी मुंहिंजा मिठड़ा रब, चई मूसा हिकिड़ो मुंहिंजो यार कावड़ जी वियो आहे, उहो त मूंखे परचाए ॾे। केरु थो चवे? अब केरु थो फरमाए? कंहिंखे थो फरमाए? केरु परचाए ॾे? यार परचाइबो आहे। मुंहिंजा साईं मूसा मुंहिंजो यार आहे, मूंखां कावड़ जी वियो आहे, मूंखे परचाए ॾे। मूसा अलैहिस्सलाम चयो मालिक तूं वाहिदुल क़हार, अल्लाह समद बेनियाज़। हाणे तोखां केरु कावड़बो? चई मुंहिंजो यार आहे, मां रब आहियां, चवां थो त मूंखां कावड़ जी वियो आहे, तूं वञी मूंखे परचाए ॾे। सही हाज़िर काथे आहे? अल्लाह सही फरमायो त वञ फलाणी जॻह ते दरिया जे किनारे ते मीर बर बीठा थी, मच्छूं था मारनि। मीर बरनि जा घोड़ा, खच्चर ऐं गॾा बीठो थो चारई। उहो मुंहिंजो यार आहे, उनखे चओ का मिंथ कर, मूसा को बहानो बणा त मूंसां परची पवे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम नबी ख़ुदा जो अलाह जे अमर सां वियो, ॾिठई त से हाओ मीर बर लॻा पिया आहिनि दरिया ते, ढंढ कंहिं ते ॼारा लॻा पिया आहिनि, बसि गार जी गई आहे, मच्छूं बीठा मारनि। हिन खे 50-60 डडा आहिनि, को घोड़ो आहे, को गॾो आहे, को छा से चवां, बीठा आहिनि छबर में बीठा था चरनि। हे लठ खे हुनखे चारींदो थो वञे, को घोड़ो हेॾे भॻो वञे, को हेॾे वञे, वरी हेॾो वारेसि। घोड़नि जी पाण में पुस्तीअ जो जहिड़ो ठका हुजे। हिन जो हज़रत मूसा खे परे खां ॾिठो त भला ॾिसी ऐं खिली चयईं मूसा अलाह मोकिलियो थी? चई हाओ। चई वेह पाण हवाला शाम कंदासीं। कॾहिं हवाला कंदासीं? शाम हवाला कंदासीं। हाणे मूसा अलैहिस्सलाम त जलीलुल क़दर नबी हो, जलाली नबी हो, कंहिंजी परवाह रखण वारो कोन हो, पर हाणे ॿधिजी पियो आहे जो रब मोकिलियो आहे। हाज़िर सही वेहबो।
मूसा अलैहिस्सलाम वेही रहियो, वेठो मज़ो ॾिसे, फ़क़ीर खे लठ कुल्हे ते आ, गोॾ कुंजी पई आ, मथो उघाड़ो आ, पेर उघाड़ल, सॼो ॾिहाड़ो मीर बरनि जा डॾा डोड़ाई। जंहिंमहिल थी शाम, मीर बरनि पंहिंजा खड़िया बड़िया भरिया बछीअ जा घोड़ा तयार करे संजे चयो फ़क़ीर हे कुरड़ी वठो, कुरड़ी सम्झो था न भाउ, अलाह छा खे चवंदा हो? मुल्क में अलाह घणाई मींहं वसायो, कुरड़ियूं मिड़ई जिथे किथे थी पियो हाणे ख़ैर, डंडुनि में ढोरनि में त ॿिन्हिनि में त आहिनि ई आहिनि। हिकिड़ी नंढड़ी कुरड़ी नो फ़क़ीर हे वञी खाजां, वरी सुबुह अचजां, हीअ तुंहिंजी मज़दूरी आ, वरी सुबुह अचजां, वरी तोखे वरी ॿी सुभाणे मज़दूरी कराईंदासीं, वरी तोखे ॿी कुरड़ी ॾींदासीं। अबा महिरबानी उहा कुरड़ी वरितई, मूसा हल हलूं घर। हज़रत मूसा खे अॻ में कयईं, पुछऊं पाण, सिधो घर आया, जंहिंमहिल घर पहुता चई मूसा लॻी आहे बुख, हाणे वेहो, अॻ में हीअ मच्छी खे छिले पचायूं, तूं बि खा मां बि खावां, हवाल पोइ कंदासीं, हवाल पोइ कंदासीं। मूसा अलैहिस्सलाम फरमाया बा ठीकु आहे, जेका तुंहिंजी बल। फ़क़ीर वियो, काछड़ियूं भञी आयो, कुंडड़ी खणी आयो, देगड़ी चाढ़ियईं, मच्छीअ खे खणी खट जे तांग ते रखियईं, त बाहि मचे त मच्छी खे छिले अंदरि विझां। अञा मच्छी रखी, फ़क़ीर ॾिनी पुठी, आई जो सिरण त मच्छी खे चंबे में खई हथी हली वञे। जॾहिं मच्छी खजी वई त महिल हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे निहारे चयईं, ओ मूसा हाणे तूं पाण निहार त हे परचण जा पार आहिनि या न। हाणे तो ते फ़ैसिलो आहे मूसा, तोखे मोकिलियो अथई त यार परचाए ॾे, हाणे तोखां थो पुछां हे परचण जा पार आहिनि। सॼो ॾींहुं डॾा डोड़ाया अथमि, मिली आहे कुरड़ी उहा बि खणाए छॾियईं, वरी मोकिलियो अथई मूसा खे त यार परचाए ॾे। मूसा कीअं यार परचे ॾे, यार जी सॼो ॾींहुं महिनत ई ख़तमु करे थो छॾे पियो। मुजाहिदा हे अल्लाह जे बाननि जा नाज़ हूंदा आहिनि, अल्लाह ॼाणंदो आहे हुननि जे बाननि जे दिलि में छा हूंदो आहे, कीअं हुनखे ख़बर त कहिड़े कम लाइ मूसा आयो आहे, कीअं अचे थो पियो, पर जेको रब जो यार आहे तव्हांजा बेड़ा ई पार आहिनि, उनखे हर शइ जो इल्मु आहे, हुनखे हर शइ जी ख़बर आहे त मुंहिंजा अदा का यारी सवली कान्हे का। रब चवंदो आहे बाना जाॻणु तुंहिंजो कमु आहे, अचणु तुंहिंजो कमु आहे, ॿाॾाइणु तुंहिंजो कमु आहे, बहानो बनाइणु तुंहिंजो कमु आहे, रहमत जो दरिया वहाइणु मुंहिंजो कमु आहे। इहा राति मूं तोखे इन जे लाइ ॾिनी आहे त साल में हिकिड़ी राति थी, हिकिड़ी राति में जाॻणु बि आसान हूंदो आहे, हिकिड़ी राति में जाॻणु बि सवलो हूंदो आहे, हिकिड़ी राति में इबादत करणु बि आसान हूंदी आहे। अगरि रोज़ रोज़ जो कमु हुजे हा त कोन करे सघिजे हा, पर 12 महीने हिकिड़ी राति आहे जंहिंजी हिकिड़ी इबादत सॼे साल जे बराबरि आहे। फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में राति जे लाइ फरमायो आहे त इन राति में मां अल्लाह ताला जल जलालु अमन वालू हर हिकु मामले जो, हर हिकु कमकार जो फ़ैसिलो कंदो आहियां। यानी इन राति में साल जी बिजेट ठही पवंदी आहे ऐं उन राति पंहिंजे बाननि खे मग़फ़रत में रवानो कंदो आहियां। बानो सुतो बिस्तरे ते पियो हूंदो आहे, बानो हर रुपयो खाईंदो आहे, बानो दुकान ते वेठो हूंदो आहे, प्रोग्राम ठाहींदो आहे, आईंदे साल हज ते वेंदुसि, फलाणो बाग ख़रीद कंदुसि, फलाणी बनीअ जो मकादो वठंदुसि, प्रोग्राम इहो ठाहींदो आहे, पर अल्लाह ताला उन राति में लिखी छॾींदो आहे त ईंदड़ साल मरी वेंदो। ज़ाहिर में जहिड़ो आहे पर नालो लिस्ट मुअनि जी में लिखिजी वियो, ज़ाहिर में घुमे फिरे थो पर नालो मुअनि जी लिस्ट में लिखियो पियो आहे। अहिड़े तरीक़े सां हुन सॼो साल गुनाह कया हूंदा, ऐब कया हूंदा, गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारी हूंदई, सॼी ज़िंदगी गुनाहनि में, बेहयाईअ में, बुराईअ में पाण खे जहन्नम जे दर ते पहुचाए चुको हूंदो, पर इन राति जाॻण जे सदके अल्लाह ताला फरमाईंदो आहे गुज़िरियल गुनाह माफ़, आइंदह जे लाइ जन्नती लिखी छॾियोसि। ओ मुजाहिदा, मुंहिंजा प्यारा भाउ, इहो थी मग़रिब खां वठी इशा ताईं जो अमल, जंहिंमें 3 नफ़िल पढ़बा ऐं 3 दफ़ा यासीन पढ़बी, इन तरतीब सां पढ़बी। नबी करीम फरमाइनि था इहे 3 नफ़िल जेको पढ़ंदो उनखे 3 फ़ाइदा थींदा। घणा फ़ाइदा ॿुधायां? सलात पढ़ त ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलाह सलाह बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात फरमाए जेको मग़रिब जे नमाज़ खां पोइ 3 नफ़िल पढ़ी 3 यासीनूं पढ़ंदो उनखे 3 फ़ाइदा थींदा।
ओ मुंहिंजा साईं कहिड़ा फ़ाइदा। महबूब से फरमाइनि था पहिरों पहिरों फ़ाइदो इहो थींदो जो अल्लाह जी ज़ात उनखे मख़लूक जो मुहताज न कंदो। वॾी ॻाल्हि आहे, माण्हू मोहताज आहे, वॾेरे जो मोहताज, ज़मींदार जो मोहताज, आफिसर जो मोहताज, भाउ जो मोहताज, पुट पीउ जो मोहताज, पीउ पुट जो मोहताज, ओड़ो पाड़ो पाड़े जो मोहताज। पर अल्लाह जो हबीब थो फरमाए इन तरतीब सां जेको नफ़िल पढ़ंदो पहिरों फ़ाइदो इहो जो रब हुनखे कंहिंजो मोहताज कोन कंदो। ॿियो फ़ाइदो मुंहिंजा साईं कहिड़ो आहे? नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ॿियो फ़ाइदो इहो आहे जो ईंदड़ सॼो साल अल्लाह जी ज़ात हुनखे हादसनि खां बचाए छॾींदो। ओचितो मौत आहे, ओचितो धकु आहे, ओचितो कर्ज़ आहे, ओचिती बीमारी आहे, ओचितो धाड़ो आहे, ओचिती का परेशानी आहे, कई ॻाल्हियूं अची थियूं आहिनि जेके हादसात में शुमार हूंदा आहिनि। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इन नफ़िल जी बरकत या थींदी जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुनखे हादसनि खां बचाए छॾींदो। याने हिन जी उमिरि में बरकत विझंदो, अहिड़ी त बरकत विझंदो जो अल्लाह पाक हुनजो सॼो साल ख़ैर ऐं आफ़ियत ऐं सलामती सां गुज़ारींदो। गुलाम अर्ज़ को या रसूल अल्लाह टियों फ़ाइदो कहिड़ो आहे? मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टियों फ़ाइदो इहो आहे जो ईंदड़ साल अल्लाह ताला हुनखे सॼो साल नेकीअ जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो ऐं हुनखे गुनाहनि खां अल्लाह परे रखंदो। ईंदड़ सॼो साल हुनजो नेकी ऐं नेकी में गुज़रंदो, गुनाहनि खां बचंदो वेंदो। हाणे मूंखे ॿुधा इन टिनि फ़ाइदनि जी का मुल्ह क़ीमत आहे? जहान जी मोहताजी खां बची पए मुल्ह ई कोन्हे, सलामत रहे मुल्ह ई कोन्हे, सॼो साल इबादत ऐं रियाज़त में ख़ुदा हुनजो बसर फरमाए इन जो मुल्ह ई कोन्हे। यार ॻाल्हि त थोरी आहे, वरी जंहिंमहिल सोमहणी थिए त सोमहणी पढ़ी वरी ख़ुदा जी इबादत में शुरू थी वञ। 50 नफ़िल पढ़, 50 नफ़िल बि इन तरतीब सां। पहिरीं इन्ना अंज़लना, ॿी रकात में कुल वल्ला, यादि न आहे त ॿिन्ही में कुल वल्ला, 100 रकातूं पढ़, 50 नफ़िल पढ़। मुस्तफ़ा फरमाइनि था 50 नफ़िल पढ़ी जेका बि दुआ घुरंदो सा क़बूल आहे। अड़े वखर ढेरऊं ढेर पर वन जारा वेसला, कनकु कनकु विहाए वसो कयो वखर वॾी अवेर, पर कनी घुमदे सैर वखर विकामी वयो। अल्लाह जूं नेमतूं घणियूं आहिनि, शरपा जे हबीब जे सदके असांखे नसीब फरमाए। दोस्तो टाइम पूरो थियो, हाणे अल्लाह ताईं तव्हांखे असांखे सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो ऐं दुआ है त रब करीम तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाईंदो। 15 जी राति हमेशह असां वटि हिते मस्जिद शरीफ़ में जलसो थींदो आहे, ज़िक्र ख़ैर थींदो आहे, नफ़िल थींदा आहिनि, नमाज़ तस्बीह जी पढ़ी वेंदी आहे, सारी राति अल्लाह अल्लाह कयो वेंदो आहे, कुझु वाइज़ तक़रीर बि थींदो आहे। तंहिंजे करे तव्हां दोस्तनि खे, ओड़े वारनि खे, पाड़े वारनि खे दावत बि आहे, अर्ज़ु बि आहे, ऐलान बि आहे, इतला बि आहे त 15 जी राति अचिजो त गॾिजी वेही ख़ुदा खे यादि कंदासूं। थी सघे थो तव्हांजे सदके असांजी बि दुआ क़बूल थी पवे ऐं इन बहाने सॼी राति ख़ुदा जे घर में इबादत कबी। रब्बुल आलमीन तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए। अल्लाह साईं तव्हांखे असां सभिनी खे सलामत रखे। मुंहिंजे दोस्त जे लाइ दुआ घुरो, हुनजो पुटु बीमार आहे, अल्लाह ताला हुनखे शफ़ा ऐं तंदुरुस्ती नसीब फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह पंहिंजे प्यारे महबूब जे सदके जंहिंजे लाइ दुआ घुरूं था उनखे तंदुरुस्ती अता फरमा, सेहत शफ़ा नसीब फरमा। इन मस्जिद शरीफ़ में जमात में जेके सवाली आहिनि सभिनी सवालनि जा बेड़ा पार कर, सभिनी जे दिल जूं तमन्नाऊं पूरियूं कर। मुंहिंजा मौला भलारी राति अचण वारी आहे, उन भलारी राति में जागण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। महबूब करीम जी मोहब्बत नसीब फरमा। दीन ऐं दुनिया जे परेशान खां मुंहिंजा मौला सलामती नसीब कर। हर मुसलमान जे मथां जेका मुसीबत आहे तंहिंखे माफ़ फरमा। मदीने वारे साईं जे सदके मदीने पाक जो दीदार करा, बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा। मुंहिंजा मौला हिन सारी जमात जे मथां हबीब जे सदके रहम फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद सय्यिदना व मौलाना मुहम्मद
आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाहुम्मा आमीन। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। अल्लाहुम्मा आमीन। रब्बना ला तजअलना फितनतन लिल क़ौमिज़ ज़ालिमीन व नज्जिना बिरहमतिका मिनल क़ौमिल काफ़िरीन। अल्लाहुम्मा आमीन। रब्बना अफ़रिग़ अलैना सब्रन व तवफ़्फ़ना मुस्लिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल-अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात अद-दाइमत फ़िद-दीन वद-दुनिया वल आख़िरह। अल्लाहुम्मा अस्तिरना बिसित्रिकल जमील। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाही रहम फरमा मुस्तफ़ा के वास्ते, सैयदुल कौनैन शाहे अंबिया के वास्ते। खार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं, कुछ भी हैं लेकिन तेरे महबूब की उम्मत में हैं। खल्क के रांधे हुए दुनिया के ठुकराए हुए आए हैं अब दर पे तेरे हाथ फैलाए हुए। या इलाही रहम फरमा मुस्तफ़ा के वास्ते, या रसूल अल्लाह करम कीजिए खुदा के वास्ते। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा आमीन। सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम। चमका तैबा का चाँद, जिसे सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, उस दिन अफ़रोज़े सात पे लाखों सलाम। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। जिसके माथे शफ़ाअत का सहरा रहा,